सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद धरणे जी जांच लाइ जोड़ियल फैक्ट फाइंडिंग कमेटी खे रद्द करे छडि॒यो। नई इंक्वायरी कमीशन जोड़ण जो हुकुम, दरख़्वास्त वापस वठण ते शेख रशीद खे नोटिस जारी। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हिक शख़्स खे परॾे मां इम्पोर्ट करे सॼे मुल्क खे यरगमाल बणायो वियो ऐं उहो आसानीअ सां वापसि हलियो वियो। हुकूमत वटि जांच कराइण जी सलाहियत नाहे। हुकूमती कमेटी जो हिकु बि TOR दुरुस्त नाहे। हुकूमत चाहे थी त सभिनी खे ज़िम्मेवार करार ॾिनो वञे ऐं कंहिं ख़िलाफ़ कार्रवाई न थिए। हुकूमत जे ठाहियल कमेटी अखियुनि में धूड़ विझण बराबरि आहे। कंहिंखे मुल्क जी परवाह नाहे। असांजा माण्हू मुल्क ऐं दीन ॿिन्ही खे बदनाम करे रहिया आहिनि। चेयरमैन पेमरा अदालत खे गुमराह करण ऐं मालूमात लिकाइण जी कोशिश कई। लॻे थो त खेसि कठपुतली वांगुरु इस्तेमाल कयो वियो। चेयरमैन पेमरा पंहिंजे रवैये ते माफ़ी वरिती। अदालत संदसि रवैये जो जाइज़ो वठंदे सुप्रीम कोर्ट दिफ़ा वारी वज़ारत जी दरख़्वास्त वापसि वठण ते ख़ारिज करे छॾी। फैज़ाबाद धरणे केस जी ॿुधणीअ दौरान एजाज़ उल हक़ जे वकील पारां आमिर ज़ियाउल हक़ खे सदर सॾण ते चीफ जस्टिस पारां कावड़ जो इज़हार। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त बंदूक जे ज़ोर ते केर बि सदर नथो थी सघे। ज़ियाउल हक़ खे सदर नथो मञा। ॿीहर अदालत में अहिड़ी ग़लत बयानी न कई वञे। मुल्क में गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि समेत ॿियनि परॾेहिनि खे मुल्क छॾण लाइ ॾिनल मोहलत ख़त्म। सिंध में गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ न थी। सिंध पुलिस तोड़े ज़िले इंतिज़ामिया हुकूमती हिदायतुनि बावजूद गैर कानूनी तौर सूबे में तरसियल परॾेहिनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई शुरू न कई। हुकूमत पारां कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, सखर, मीरपुर ख़ास, लाड़काणो ऐं जैकबाद में गैर कानूनी तौर तरसियल अफ़गाननि लाइ क़ाइमु कयल कैंपूं ख़ाली पियल। कराची पुलिस शहर में गैर कानूनी तौर तरसियल परॾेहिनि जूं गिरफ़्तारियूं शुरू करे छॾियूं। सोराब ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि मां 60 खां वधीक अफ़गानी गिरफ़्तार। पुलिस गिरफ़्तार कयल अफ़गाननि खे पनाहगीरनि लाइ हाजी कैम्प में क़ाइमु कयल कैम्प ते पहुचाए छॾियो। रिकॉर्ड जी छंछाण जारी। ज़ोब जे इलाइक़े संबाज़ा में ऑपरेशन 6 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सिस ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾे वठ में 6 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, धमाकेदार मादो बि हथ कयो वियो आहे। इसराइल गज़ा खे धरतीअ तां बेसारण वारी होड़ तां न लथो। इसराइली फ़ौज गज़ा ते ज़मीनी ऐं फ़िज़ाई हमला जारी। शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 9000 जे वेझो पहुची वियो। शहीदनि में अक्सरियत फ़लस्तीनी ॿारनि ऐं औरतुनि जी शामिल। गज़ा में ज़मीनी कार्रवाई दौरान हमास जी सख़्त मज़ामत। 9 इसराइली फ़ौजी मारिजी विया। गज़ा में इसराइल के ज़मीनी ऑपरेशन महांगो पइजी वियो। अल क़साम ब्रिगेड सां चक्रियुनि में वधीक 13 यहूदी फ़ौजी मारिजी विया। परॾेही मीडिया जो चवणु आहे त 7 अक्टूबर ते अल अक्सा ऑपरेशन शुरू करण खां पोइ मारिजी वियल इसराइली फ़ौजियुनि जो अंग 322 थी वियो आहे त मारिजी वियल
इसराइलिन जो कुल अंक 1400 खां मथे आहे। ज़मीनी कार्रवाई दौरान इसराइली फौज के सख्त मज़ाहमत के मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इसराइली बचाव वारे वज़ीर पंहिंजे फौजन जे मौत खे ॾुखाईंदड़ नुक़सान करार ॾेई छॾियो। इसराइली बचाव वारे वज़ीर जो चवणु आहे त ज़मीनी ऑपरेशन में फौजी जानी नुक़सान बर्दाश्त करे रहिया आहिनि। हिन वक़्त ताईं गज़ा में वेढ़ाकनि जे 11,000 खां वधीक ठिकाणनि खे निशानो बणायो वियो आहे। सेनेट गज़ा में फौरी जंगबंदीअ वारो ठराव मंज़ूर करे वरितो। हथे ख़ाली फ़लस्तीनियुनि ते इसराइली हमलनि जी मज़म्मत। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जीलानी चयो आहे त गज़ा में न पाणी आहे, न बिजली, न खाद खुराक। इसराइली फ़ौज अस्पतालुनि ते बि हमला करे रही आहे। आलमी बिरादरी इसराइल खे हमलनि खां रोके। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी अॻवाणनि जूं मुलाक़ातूं। बिलावल हाउस में पीपी चेयरमैन सां सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी, पीपल्स पार्टी बलूचिस्तान जे अॻवान गुलाम रसूल उमरानी ऐं दोस्त मोहम्मद जी मुलाक़ात। अॻूणे MPA एजाज शाह, अब्दुल करीम सुमरो, मीर हसन मल्हा ऐं खुरम सुमरो जी बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। मुल्की मौजूदा सूरत हाल ऐं ईंदड़ चूंडनि जे हवाले सां ॻाल्हियूं। रुगो पीपल्स पार्टी मुल्क में चूंडू चाहे थी, ॿी का बि पार्टी चूंडुनि लाइ राज़ी न आहे। मुल्क में ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त निगरान हुकूमत भली मंसूबनि ते पंहिंजूं तख़्तियूं लॻाए, पर सूबे जी तरक़ी न रुकजणु घुर्जे। पीपल्स पार्टी लाइ ॾुखियायूं पैदा कयूं पियूं वञनि, कुझु बि करियो, पर ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी ई हूंदी। असां ॿोॾ मुतासिरनि लाइ कमु करे ॾेखारियो। सिंध में आम चूंडनि लाइ सामान पहुचाइण वारो अमल शुरू करण जो फ़ैसिलो। ईंदड़ चूंडनि में इस्तेमाल हेठि सामान 2 नवंबर खां पहुचाइण वारो कमु शुरू कयो वेंदो। सामान में कसमनामा, मुख़्तलिफ़ फॉर्म, ब्रास सेल, ट्रेनिंग किट शामिल। 16 नवंबर ताईं सिंध जे समूरनि ज़िलनि में सामान पहुचायो वेंदो। चूंडनि जो सामान ज़िले ऑफिसनि में रखियो वेंदो। सिक्योरिटी लाइ पुलिस खे हिदायतूं जारी। लाॻापियल ज़िलनि जा DCs चूंडनि जो सामान महफ़ूज़ बणाइण लाइ इलेक्शन कमीशन जी मदद कंदा। JUI जो ठेड़ी अम कराचीअ लाइ निकितल सिंध अमन मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रहंदव। मार्च मीरपुर बठोर पहुची वियो। कारकुननि पारां शानदार इस्तक़बाल। मौलाना राशिद महमूद सुमरो चयो आहे त सिंध समेत मुल्क मां गैर क़ानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि खे नेकाली ॾिनी वञे, सिंध में अमन बहाल करायो वञे। सिंध हाई कोर्ट माड़ी जलवाणी वाक़े बाद ॻोठाणनि ते दाख़िल कयल केसनि जा दस्तावेज़ तलब करे वरिता। अदालत सरकार पारां ॻोठाणनि ते दाख़िल कयल केसनि जा दस्तावेज़ तलब करे वरिता। अदालत रिमार्क्स न आहिनि त FIR में अहलकारनि जो बि ज़िक्र हूंदो। जांच ऑफिसर उन्हनि खे अणॼातल छो ॼाणायो आहे। जेकॾहिं वारिस को फ़ैसिलो करे रहिया आहिनि त अदालत में अची ॿुधाइनि। जेकॾहिं वारसनि खे मुआवज़ो ॾिनो पियो वञे त मतिलबु ॻोठाणनि खे क़तल कयो वियो आहे। जिन अहलकारनि जा नाला FIR में आहिनि, खेनि गॾु अदालत में पेश कयो वञे। खैरपुर जी दहशतगर्दी ट्रोल अदालत फातिमा फरड़ो केस जे जवाबदारनि खे 8 नवंबर ताईं जेल हवाले करे छॾियो। मुख्य जवाबदार अदालत में पेश। पुलिस जवाबदार पीर फ़ियात शाह, असद शाह, हिना शाह ऐं इम्तियाज़ मेरासीअ खे ATC में पेश कयो। केस जा फ़िरियादी मक़तूल निगरी फातिमा जी अमड़, शबनम ख़ातून ऐं वालिद नदीम फरड़ो बि अदालत में पेश थिया। सखर में शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफ़ां 80 ॾींहं बि एहतजाज ऐं अलामती बुख हड़ताल। अॻूणो सूबाई वज़ीर ऐं PP अॻवान सैयद नासिर हुसैन शाह बि साथियुनि समेत एहतजाज में पहुतो। PP अॻवान नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त हू शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ जूं
शुरू खां कोशिशूं करे रहिया आहिनि। संदसि वारसनि खे अकेलो न छॾियो वेंदो। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जे हवाले सां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां राब्ते में आहे। चेयरमैन ज़ाती तौर कोशिशूं वठी रहियो आहे त जल्द शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार थियनि। कच्चे में जल्द वॾो ऑपरेशन करायो वेंदो। KTN न्यूज़ जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रोहिड़ीअ में ताज़ियती मेड़ाको रोहिड़ी प्रेस क्लब ऐं रोहिड़ी यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां एहतिजाजी रैली बि कढी वई। अॻवाननि चयो आहे त जेसिताईं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थींदा तेसिताईं एहतिजाज जारी रखियो वेंदो। नवाबशाह में STP कारकुननि ते पुलिस तशद्दुद खिलाफ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। हैदराबाद में STP कारकुननि जो क़ौमी शाहराह ऐं सनवे जो बि इंड साहिब ते धरणो। टंडो गुलाम हैदर, मीरपुर बठोरो, कोटड़ी, कंडियारो, तंगवाणी, सकरण, जेकबा, सजावल, खैबर, काज़ी अहमद ऐं ॿियनि शहरनि में बि STP जो एहतजाज। नवाबशाह ज़िले में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। औरतुनि ते तशद्दुद कंदड़ पुलिस वारनि खिलाफ कार्रवाईअ जो मुतालबो। नारो वेझो खंय वारी बरसां नारा कैनाल में बुॾी वियल राजाशर जो लाश बि हथ अची वियो। मौतुनि जो अंग वधी 4 थी वियो। 2 लाशनि जी ॻोल्हा जारी। 6 वरनि जे राजाशर, 15 वरनि जे बख्शली, 9 वरनि जे बख्शली ऐं 25 वरनि जे सालिक शर जा लाश हथ अची विया। सूमर ॾींहुं शादीअ ते वेंदे नारा कैनाल में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि हिक नौजवान समेत 6 नींगर बुॾी विया हुआ। 4 जा लाश हथ, 2 जी ॻोल्हा जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां औरत समेत 5 ॼणनि मुबैना तौर आपघात करे छॾियो। कादरपुर भरिसां पीरसम शहमीर तलाई पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगीअ जो अंत आंदो। तलहार भरिसां ॻोठ यामन खोसो में नारी अमीना खोसो जो घर मां फाहो खाधल लाश मिलियो। चाचरो वासी नौजवान मारू मेघवार जो कराची जे 3 तलवार वारे इलाइक़े में हिक घर मां लाश हथ। मौत जो कारण मालूम न थियो। ठरी मीरवा भरिसां 3 ॿारनि जे पीउ शाहिद ख़ासकेली मुबैना तौर फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। कुंडरी भरिसां ॻोठ आबिद आराई में बि नौजवान सारंग कोहली जो घर वेझो निम जे वण में टंगियल लाश मिलियो। कारण मालूम न थियो। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासिम कॉलोनी भरिसां 14 ॾींहं अॻु हथ आयल ॿार जी लाश जी सुञाणप। संदसि कातिल पीउ निकितो। जवाबदार गिरफ़्तार ॾोह जो इतराफ़। 14 ॾींहं अॻु पोर्ट कासिम कॉलोनी भरिसां मासूम ॿार जी हथ आयल लाश जी मासूम अमान तौर सुञाणप। जांच ऑफिसर जो चवणु आहे त मासूम अमान खे माउ पीउ कंहिं ॿिए औलाद जोड़े हवाले कयो हो। आमिल 3 वरनि खां पोइ पुट खे घर वठी आयो। 17 अक्टूबर ते क़त्ल करे लाश उछलाए छॾियो हो। 23 अक्टूबर ते जवाबदार पुट जी गुमशदगी जी रिपोर्ट दाख़िल कराई। ज़ाल मुड़स में झेड़ो हलंदड़ हो जंहिं तां मासूम ॿार खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। खैरपुर लॻ मामूली ॻाल्हि तां पोरियत ते बासरनि जो तशद्दुद। रतो रत अस्पताल दाख़िल। ॻोठ वाटियो में घिटीअ मां गुज़रण तां पोरियत। कसरत अली वाटियो खे बासरनि तशद्दुद कयो। पोरियत जो चवणु आहे त बासर अब्दुल गनी वाटियो ऐं नजफ़ वाटियो मामूली ॻाल्हि तां सख़्त तशद्दुद कयो आहे।
मध्यजी जे शाही बाज़ार में मोबाइल तौर सोन चोरी करे फरार थींदड़ 2 शाहीन नीगरिन खे शहरन पकड़े वरतो। पुलिस हवाले सोनारे जयकुमार जो चवण आहे त दुकान तां 2 नीगरियूं सोन चोरी करे फरार थी रहियूं हुयूं त रड़िन ते शहरन नीगरिन खे पकड़े वरतो। पुलिस नीगरिन खे थाणे ते खणी वई आहे। हुकूमती सख्त कदमन बावजूद $1 जे अघ में वाध जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर की कीमत में $1.03 वाध। डॉलर $282.50 ते बंद। गुज़िरियल ॾींहुं डॉलर $52 वाध खां पोइ $281.47 ते बंद थियो हो। वर्ल्ड कप के अहम मैच में दक्षिण अफ्रीका न्यूजीलैंड के 190 रनसुन तां बर्तनाक शिकस्त दी छड़ी। न्यूजीलैंड की समूरी टीम 6 ओवर में 167 रनसुन ते ढेर थी वही। ग्लेन फिलिप्स, डेल मिचेल और विल यंग का सवाइ को भी रांदीगर डबल फिगर में भी दाखिल न थी सघियो। कैशिव महराज 4, मार्को जेनसन 3, जेरोलेट 2, केस्कियो रबाडा 1 विकेट हासिल कई। दक्षिण अफ्रीका पहिरीं खेॾंदे मुक़ररु ओवर्स में 4 विकेटन के नुक़सान ते 357 रन ठाहियूं। रिसी वेंडरवेस 133 और क्विंटन डिकॉक 114 रन ठाहे नुमाया रहा। डेविड मिलर 53 और टेम्बा 24 रन ठाहियूं। न्यूजीलैंड तरफा टिम साउदी 2 विकेटूं हासिल कयूं। टेंट बोल्ड और जिमी नीशम 1 शिकार कयो। أتقدم بخالص الشكر لسمو سيدي ولي العهد عراب الرؤية وقائدنا الملهم على ما يحظى به قطاع الترفيه بشكل عام وموسم الرياض بشكل خاص من اهتمام وتخطيط ودعم. وعطف المجيد وجعل اهله حب الرياض ولقى احبابه حب الهوى وقام من دهله وابتدت اول حكايه حد مسال غيري مسال خير. दुनिया के सब खां वॾे मौसीक़ीअ वारे मेले जूं सऊदी अरब में तैयारियूं मुकम्मल। सुभाणे खां रियाज़ में शुरू थींदड़ मौसीक़ी जे मेले में दुनिया जा नाले वारा फनकार परफॉर्म कंदा। 100 खां वधीक डीजेस भी फन जो मुज़ाहिरो कंदा। मौसीक़ी ॿुधण लाइ दुनिया जे कुंड कुर्छ मां माण्हुनि जी आमद जारी।